अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जूं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अॼु तव्हां सां शेयर कंदासीं ऐं सॼी तफ़सील तव्हांखे इन वीडियो में ॾींदासीं। ऐं तव्हां जूं कम जूं ख़बरूं अॼु खणी आया आहियूं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त अदाकार जेका नेक्स्ट एपिसोड में नवां अची चुका आहिनि ऐं जेका अचणा आहिनि उन्हनि जी तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। ऐं तव्हांखे नंबरनि वारो सिलसिलो जेको हलाए रहिया हुआसीं, बंदि कयो हुयोसीं, उहो बि अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं उन जे बारे में छा तफ़सीलात आहिनि। इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे अॻिते शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, मां पोइ किस्तनि में वाज़े करे यको ॿुधायो त बाबा हाकिम ख़ान जी एंट्री थी चुकी आहे। तव्हां ॾिठो हाणे असद कुरैशी जी एंट्री रहियल आहे। उन जो कहिड़ो रोल हूंदो, उन खे कहिड़ो किरदारु ॾिनो वेंदो तकरार ड्रामे में, उहो बि विलन थी ईंदो। जीअं वरी हाकिम ख़ान मारिजी वेंदो, उन जाइ ते छा असद कुरैशी ईंदो, या वरी असद कुरैशी जेको आहे मूसा जो दोस्त बणिजी करे ईंदो, सिजावल जो दोस्त बणिजी या नवाब खान जो दुश्मन बणिजी करे ईंदो। छा कहिड़ो रोल ॾिनो वेंदो असद कुरैशी खे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं दोस्तों त हाणे एपिसोड जेको अचण वारो आहे उन में कुझु अहम राज़ आहिनि, उहे बि तव्हांजे नाम कंदासीं। पहिरियों दोस्तों इन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसजो। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधायूं वाज़े करे, जेको नंबरनि वारो सिलसिलो हो उहो अनक़रीब असां हाणे जेको आहे हलाईंदासीं। हिकु ॿ ॾींहंनि जे अंदरि जेका फ़ोन नंबर ॾींदा आया हुआसीं उहे तव्हांखे वरी नंबर स्टार्ट कंदासीं अदाकारनि जा, जेका जेका अदाकारनि नंबर रहियल आहिनि उहे बि तव्हांजे नाम ज़रूरु कंदासीं। ऐं इहे जेका जेका नंबर हुया ॾेई चुका आहियूं, बक़ाया नंबर बि तव्हांखे ॾींदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, तकरार ड्रामे में हाणे असद कुरैशी जी अनक़रीब एंट्री थींदी। ऐं असद कुरैशी ईअं ई ईंदो जीअं हाकिम ख़ान ज़ाहिर थियो, उहो असद कुरैशी खे अहिड़े हिसाब सां आणींदा, हितां को न को अदाकार हिकु पासे थींदो ऐं उन जी जाइ ते वरी जेको आहे जीअं मतिलबु सिजावल ख़ान थियो, या वरी बावल मिसाल आहे, या वरी को मतिलबु मीर या दरिया ख़ान, इन्हनि में को हिकु पासे थींदो त पोइ जेको आहे वरी उते असद कुरैशी जी एंट्री थी वेंदी। या वरी हाकिम ख़ान मारिजी वियो, मिसाल आहे जीअं आशू पूरो थी वियो, त अहिड़े हिसाब सां वरी असद कुरैशी खे उते एंट्री ॾिनी वेंदी। दोस्तों तव्हांखे इहो ॿुधाए छॾियूं त असद कुरैशी जे आयो त जेको आहे हिननि जो दुश्मन ई थी ईंदो नवाब खान जो, ठीकु आहे न, ऐं सॼण कान थी ईंदो। इन खे हाकिम ख़ान खे इन मां फ़ाइदो कान मिलंदो असद कुरैशी मां। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं ऐं जेको आहे अनक़रीब इहो सिलसिलो पूरो थियण वारो आहे। ऐं तव्हांजो काफ़ी सारियूं मैसेजूं मूं पढ़ियूं आहिनि, मैसेज ईंदा आहिनि त बाबा असद कुरैशी कॾहिं ईंदो। बिल्कुलु दोस्तों उन जी एंट्री बिल्कुलु अनक़रीब आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, हाणे जेको आहे मीर ऐं मूसा जो जेको ठाह हुयो उहो त इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहिस्ता आहिस्ता यको ई, लेकिन सिजावल जो जेको ठाह तव्हांखे असां राति जे किस्ते में ॿुधायो होसीं, इहो जल्दी थी वेंदो। सिजावल जो दुश्मन बि साॻियो आहे, मूसा जो दुश्मन बि साॻियो आहे। ऐं सिजावल नथो चाहे मुंहिंजो जेको दुश्मन फ़ाइदो वठी वञे ऐं असां दोस्त सिर्फ़ु ॾिसंदा रहूं हिक ॿिए खे। ऐं नवाब खान हिकु हिकु करे असांजा जेका दोस्त आहिनि मारे छॾे, रस्ते खां हटाए छॾे, ऐं असां सिर्फ़ु मुंहुं ॾिसंदा रहिजी वञूं। नवाब खान इहा शइ नथो चाहे। नवाब खान चाहे थो त मतिलबु इन्हनि जा फिनिश करे छॾियां दोस्त जेका बि आहिनि। मूसा इहा शइ नथो चाहे। मूसा चाहे थो त मां कीअं बि करे ठाह करे छॾियां। ऐं इहो ॾिसंदो तव्हां ठाह अनक़रीब थी वेंदो। ऐं मीर वारो ठाह फ़िलहालु पोइना ई रहंदो ऐं उन में जेको आहे का अहिड़ी आमरस न थींदी। छाजे करे मीर वारो ठाह मूसा जे दिलि में नफ़रत आहे, भावल जे दिलि में बि नफ़रत आहे। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों जेकियूं बि तव्हांखे असां कहाणियूं मतिलबु हिस्ट्री ॿुधाईंदा था अचूं त मीर जो बि अॻिते हली ठाह ज़रूरु थींदो। हिकिड़ी यादि करे छॾिजो तव्हां, असां तव्हांखे अॻे ई ख़बर ॿुधाए छॾियूं था। मीर जो ठाह तॾहिं मुमकिन थी वेंदो जॾहिं मूसा जे दिलि में जेको आहे ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं ऐं राणी जॾहिं हिमत कंदी, पंहिंजे पीउ खे सम्झाईंदी, मूसा खे सम्झाईंदी, पोइ जेको आहे मीर लाइ कुझु राहूं खुलंदियूं, कुझु रस्ता खुलंदा इन्हनि जे लाइ। ऐं पोइ हू हा बि कंदा मीर सां ठाह। अगरि न बि कयूं त मीर जी जान मूसा ऐं भावल बख़्शे छॾींदा राणी जे करे। ऐं अहिड़े हिसाब सां मीर जे लाइ कुझु न कुझु भलाई थींदी। बाक़ी तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, तकरार ड्रामो
फ़िलहाल इन खे चांस आहे, ठीकु आहे न, इन खे वॾो चांस मिली वियो आहे हाकिम ख़ान ऐं असद कुरैशी जे करे। बहरहाल अञा कुझु ॿिया अदाकार बि अॻिते हली एंटर थींदा, जीअं जीअं हिन ड्रामे में ही अदाकार हेॾे होॾे थींदा वेंदा त वरी नामी गिरामी जेको आहे अदाकार हिन में एंटर थींदा। थी सघे थो अॻिते हली कमाल खान जी जाइ बि ठाहिनि, छाजे करे अगरि हिकिड़े अदाकार नए जी जॻह ठाहिणी पवंदी आहे त पुराणे अदाकार कंहिंखे न कंहिंखे हेॾे होॾे करिणो पवंदो आहे। अॻिते हली कमाल खान जी यानी अहमद अली कलवड़ जीअं थी वियो, या उमीद अली कलवड़ यानी ओठो कंहिंजी न कंहिंजी जाइ ज़रूरु ठाहींदा। लेकिन असल में ओठो मीरपुर माथेली जी साइड जो आहे ही दादो में रिकॉर्डिंग थी रहियो आहे ड्रामो सॼो। ख़ासि करे एॾो जा जेका अदाकार आहिनि न उहे तव्हांखे तकरार ड्रामे में ज़रूरु नज़र ईंदा। ऐं तव्हांखे हीअ बि वाज़े करे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, मुहब्बतनि जो माॻु जेको हाणे ड्रामो अची रहियो आहे, काफ़ी सारा माण्हू इन इंतज़ार में आहिनि त हू केॾो भलो हूंदो, ज़हर ज़िंदगी खां वधीक हूंदो, तकरार खां अञा वधीक सुठो ड्रामो हूंदो, या वरी हू पत्थर दिलि वांगुरु हूंदो, मतिलबु ख़ासि मज़ो न। बहरहाल दोस्तो तव्हांखे ॿुधायूं त उहो वॾे स्केल ते रिकॉर्ड थी रहियो आहे मुहब्बतनि जो माॻु ड्रामो। उन खे हल्के फुल्के स्केल ते नथा जेको आहे न रिकॉर्ड करनि। डायरेक्शन बि उनजी सुठी आहे, उनजो राइटर साॻियो ई आहे जेको हिननि जो राइटर आहे, ऐं डायरेक्टर तव्हांखे ख़बर आहे त अज़ीज़ कंबराणी आहे, डायरेक्शन बि उन जी आहे, ऐं उन खे वॾे हिकु लेवल ऐं वॾे पैमाने ते रिकॉर्ड कयो वञे थो। छाजे करे हाणे सिंधी ड्रामनि खे चांस मिली चुको आहे, ऐं इन्हनि जा जेका राइटर डायरेक्टर प्रोड्यूसर आहिनि उहो इहे नथा चाहिनि त वरी सिंधी ड्रामनि खे ज़वाल अचे। जेको चांस मिलियो आहे त इन मां फ़ाइदो वरितो वञे, ऐं इन जे करे ड्रामे जे मथां ड्रामो ठाहियो वञे थो, ऐं सुठी लेवल ते ड्रामो ठाहियो वञे थो। जेको बि हाणे तकरार बि ज़हर ज़िंदगी खे ॾिसी करे ठाहियूं त वॾे लेवल ते ठाहियूं, रिकॉर्ड कयूं, ऐं इहो ड्रामो ज़हर ज़िंदगी खां पोइ बि हिन टाइम बि ज़बरदस्त हली रहियो आहे। लेकिन वरी उन जी जाइ पूरी करण जे लाइ मुहब्बतनि जो माॻु ड्रामो बि ईअं ई सुठे स्केल ते रिकॉर्ड कयो थो वञे। उन में बि सुठा अदाकार आहिनि, ख़ासि करे निसार शाह जो हुजणु। साईं निसार शाह उहो अदाकार आहे, तव्हांखे ख़बर आहे, जंहिं फिल्म में हूंदो आहे त उन ड्रामे या उन फिल्म खे 4 चंड लॻी वेंदा आहिनि, ख़ासि करे साईं निसार शाह जे करे। छाजे करे हू पुराणो अदाकार आहे, ऐं यको ई तव्हां ॾिठो त साईं निसार शाह या असद कुरैशी जी जोड़ी इन जी पुराणी जोड़ी आहे, यको ई हल्दी अचे थी पई। जीअं वरी हिन टाइम मूसा जी जोड़ी हुई मीर जी, लेकिन उहो त अलॻि थी चुकी आहे। लेकिन असद कुरैशी ऐं निसार शाह जी हिकु पुराणी जोड़ी सॾिबी आहे, जंहिं ड्रामे में हूंदा आहिनि उहो ज़बरदस्त, मतिलबु उन खे रुख मिली वेंदो आहे। बहरहाल अॻिते हली जेको आहे मुहब्बतनि जो माॻु में तव्हां ॾिठो त अज़ीज़ कंबराणी जहिड़ो अदाकार, ऐं अब्बास मेंग इहो उढाणो, अब्बास गुल उढाणो, ऐं जेको आहे उते वरी कमाल खान जो हुजणु, ऐं मामा लालू खूनी माण्हू इन्हनि जो हुजणु, तव्हां मज़ाक नथा सम्झो, इहो बि हिकु वॾे लेवल जो ड्रामो आहे। ऐं अॻिते हली इन ड्रामे में बि वरी तकरार ड्रामे वारा अदाकार या वरी ज़हर ज़िंदगी वारा अदाकार बि उन ड्रामे में तव्हां ॾिसंदो त एंटर ज़रूरु थींदा, ऐं उन ड्रामे खे बि बचाइण जी पूरी कोशिशि कंदा, ऐं उन खे बि मतिलबु 300-400 किस्तनि ताईं ज़रूरु वठी वेंदा मुहब्बतनि जो माॻु खे, ऐं उन में काई घटिताई कान कई वेंदी। ऐं जीअं ही तकरार हली रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे तकरार जूं किस्तां काफ़ी सारियूं अची चुकियूं आहिनि, लेकिन ऐं 200-250 ते पुॼण वारो आहे, लेकिन इन खे अञा वधाईंदा ऐं इन खे सुठो ब्रेक न ॾींदा, छो त ड्रामो अधु ताईं बि न पुॻो आहे, अञा कहाणी जी अधु ताईं बि न पुॻी आहे। फ़िलहाल मुंहिंजे अंदाज़े में 400 खां क्रॉस कराइनि तकरार ड्रामे जो किस्तूं। अहिड़े हिसाब सां मुहब्बतनि जो माॻु बि ईअं ई हूंदो, ऐं ख़ासि करे जेको आहे ज़हर ज़िंदगी खे 400 ते न पुॼायूं और उन खे अधु में खुटाए वरितऊं। बहरहाल उन खे 400 ते वञी करे उनजो एंड भलो करनि हा त हू ड्रामो अञा भलो हुजे। अञा ताईं दोस्त मैसेज करे रहिया आहिनि त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 रिकॉर्ड कयो वञे। बिल्कुलु असां बि इहो चाहियूं था, लेकिन मथियां मालिक जॾहिं इहो चाहींदा त ज़रूरु ज़हर ज़िंदगी सीज़न 2 2024 या 25 में ज़रूरु रिकॉर्ड कयो वेंदो। लेकिन उहो अगरि माण्हुनि जे शौक़ जो उन्हनि खे कुझु करिणो हूंदो त ज़रूरु इहा शइ कंदा। बहरहाल तव्हांखे अॻिते कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो। हिकु ॿ ॾींहं खां पोइ जेकी तकरार ड्रामे जी किस्त थींदी उन जी सॼी काफ़ी सारियूं कहाणियूं अपडेटूं
मां तव्हांखे इन पंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग ते ॾेई चुको आहियां, इन पेज ते बि ॾेई चुको आहियां। ऐं जेका मतिलबु रहियल आहिनि हिसा उहे बि शाम ताईं बक़ाया क़िस्तनि में नंढी एपिसोडनि में अची वेंदा। ऐं उहे जेका जेका ख़ासि ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं अपडेट जे नंबरवार अपडेट असां ॾींदा रहंदा आहियूं। ऐं तव्हांखे यको ई अर्ज़ु कंदा ईंदा आहियूं त बाबा शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा कयो, जीअं तव्हांखे हर अपडेट मिली सघे ऐं कंहिं अपडेट खां महरूम तव्हां न थियो। हर जेका बि नई अदाकारनि जी अपडेट आणींदा आहियूं, नंबर आणींदा आहियूं, तफ़सीलात कहाणी नए ड्रामे जी जेका बि अपडेट हूंदी आहे तव्हांजे कम जी हूंदी आहे। छाजे करे तव्हां शौक़ सां ॾिसंदा आहियो ड्रामा, तॾहिं तव्हांखे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करणु घुरिजे, जीअं तव्हां हर अपडेट खां पाण अपडेट रहो ऐं तव्हां कंहिं ॿिए जे वाता न ॿुधो त हीउ ड्रामो अची रहियो आहे, जीअं तव्हांखे पहिरियों पाण ख़बर पइजी वञे त हीअ शइ थियण वारी आहे, अॻुवाट ख़बर जीअं तव्हांखे मिली वञे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त ऐं हर वीडियो तव्हांखे टाइम ते ज़रूरु पुॼंदो रहंदो। असांजे चैनल खे वरी हिकु भेरो ॿीहर चवां थो, ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। असां मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ख़ुदा हाफ़िज़।